40 जो मुआयनो कयो आहे। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह हिन वक़्तु कश्मीर कंदकोट जे कचे में मौजूदु आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चौकी जी छित ते चढ़ी अहलकारनि सां मुलाक़ात कई आहे। वॾे वज़ीर जो चवणो त पाक आर्मी सां ॻाल्हाए जदीद ऐं सेंसिटिव हथियार कचे जी पुलिस खे ॾियारींदुसि। वॾे वज़ीर मुराद अली शाह IG सिंध खे हिदायत कई आहे त बहितरीन प्लैनिंग सां समूरो कचो धाड़ेलनि खां पाक करे ॾियो। उन मौक़े ते वॾे वज़ीर खे आगाही ॾिनी वई त कचे जो 5400 एकड़ इलाइक़ो धाड़ेलनि खां क्लियर करायो वियो आहे। बेसिक मसला ये है कि इससे पहले ख़ास तौर पे जो हनी ट्रैप होता था, लोग बंद से गुजर के ही जाते थे, अब पुलिस उन्हें रोकती है और ये ख़ास तौर पे घोटकी की साइड पे ये तकरीबन ज़ीरो हो गया है। इवन कश्मीर की साइड पे कंट्रोल लगे। यही वजह है कि इन डाकुओं ने क्या किया कि गरीब लोगों को उठाना शुरू किया, बच्चों को। अब वो जो कश्मीर कंदकोट ब्रिज पे 3 वर्कर्स थे, उनको किडनैप किया। अल्लाह का शुक्र है रिकवर हो गए हैं। एक FC का एम्प्लॉई था, पश्तो स्पीकिंग पठान, उसको किडनैप किया। अब 30-35 हज़ार रुपये कमाने वाले बंदे क्या किडनैप देंगे रैंसम, सिर्फ एक टेरर फैलाने के लिए, ताकि पूरे पाकिस्तान में बदनामी हो और फिर पुलिस ढीली पड़ जाए और इनको रास्ता दे कि वो अपने वही हरकतें जारी रखें। पुलिस साबित कदम रही और नुकसान ज़रूर उठाए इसी चक्कर में, जैसे मैंने बताया कि इन्होंने ऐसे गरीब लोगों को उठाना, बच्चों को उठाना, ताकि इंटरनेशनल न्यूज़ बने। माइनॉरिटीज़ के, हमारी हिंदू कम्युनिटी के इस वक्त भी 2 लोग कश्मीर में किडनैपिंग और पूरी इंशाल्लाह ताला कोशिश है कि उनको भी जल्दी रिकवर कराया जाए। मैं वही बताऊँ, इनसे मिलना तो कुछ नहीं है, लेकिन एक ख़बर बनाने के लिए ताकि पाकिस्तान को बदनाम करें। वॾे वज़ीर जे दौरे ते ॻाल्हि ॿोल कयूं था। टाइम न्यूज़ रामती रिपोर्टर मज़हर हुसैन चाचर असां सां टेलीफोन लाइन ते आहे। मज़हर हुसैन, छा तफ़सील आहे हिन मामले वॾे वज़ीर जे दौरे बाबति? जी बिल्कुल मेहताब, ही कुछ देर पहिरियां ही वॾो वज़ीर सिंध जेको आहे सैयद मुराद अली शाह राउती जे कचे जो बचा बंद आहे असद शाह दमदमो, हुते पहुची हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अमन अमान जेको आहे उहो हिन महिल ज़िले घोटकी में बहितर थी रहियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त जेको बंदि आहे कचे जो 77 किलोमीटर बंदि आहे, जेके 170 पुलिस पिकट्स तयारु थियणियूं आहिनि, जिन मां 140 तयारु थी वियूं आहिनि, जिन जो पाण मुआइनो करे आयो आहियां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त वधीक हुते वज़ीर मीडिया ॻाल्हाईंदे चयो त जेके उते पुलिस जवान ड्यूटी करे रहिया आहिनि, उन्हनि खे जेको आहे कचो अलाउंस ॾिनो वेंदो। जॾहिं त हिकु भेरो ॿीहर इहो ऐलान थियो आहे, पहिरियां बि वॾे वज़ीर अहिड़ो ऐलान कयो हुयो, पर पुलिस जे जवाननि खे उहो कचो अलाउंस न मिली सघियो आहे। वधीक तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त कश्मीर जे हवाले सां उते बि चौकियूं ठाहे रहिया आहियूं। जेके माण्हू आहिनि ॿाहिरों जा, ख़ासि करे उहे औरतां जे आवाज़ ते हिक जी अगवा थी वेंदा आहिनि, जेको असांजे पाकिस्तान ऐं सिंध जी जेका आहे बदनामी जे करे ही सभु कुझु कयो पियो वञे। तव्हांखे वधीक इहो ॿुधाईंदो हलां त वॾे वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेके धाड़ेल आहिनि उहे बेरहम आहिनि, उन्हनि खे ग़रीबनि ते बि रहम नथो अचे। जेके रेड़ी वारा मज़दूर आहिनि उन्हनि खे उहे अगवा कंदा आहिनि। इन ज़ालमनि खे जेको आहे जल्दी ख़तमु कयो वेंदो। तव्हांखे वधीक इहो ॿुधाईंदो हलां त पुलिस जे बारे में हुन चयो त पुलिस जेका आहे उहा साबित कदम आहे। हुन दहशतगर्दनि सां मवादो अटकायो आहे। धाड़ेलनि सां विढ़ंदे विढ़ंदे उहे जेके उन्हनि पंहिंजूं शहादतूं जेके आहिनि उहे शहादतुनि जो जाम पीतो आहे। वधीक वॾे वज़ीर इहा दावा कई ऐं ॿुधायो त 70 जेके धाड़ेल आहिनि हिन महिल ताईं मारिजी चुका आहिनि ऐं जेके मुग़बी आहिनि 40 खां वधीक उन्हनि खे बचायो वियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो पाणी जे हवाले सां वॾे वज़ीर जो चवणो त 4,70,000 क्यूसिक पाणी जेको आहे उहो गुडू बैराज ते पहुची चुको आहे। वॾे वज़ीर सां गॾु जेके आहिनि IG सिंध गुलाम नबी मेमूण ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जा SSPs DIG सखरवा ऐं जेके ॿिया बि केतिरा ई वज़ीर जेके आहिनि IG सिंध सुमेत जेके आहिनि उहे वॾे वज़ीर सां गॾु हुआ। वॾो वज़ीर हिन टाइम राउती खां जेको आहे उहो गुडू तरफ़ रवानो थी चुको आहे। हुन इहो चयो त वधीक पाणी जी सूरत हाल खे ॾिसण जे लाइ ऐं सैलाब जेको अचे पियो उनखे ॾिसण जे लाइ हिन महिल जेको आहे गुडू बैराज ते वञी रहियो आहे। जी मज़हर हुसैन चाचर, महिरबानी, वधीक अपडेट असां खां वठंदासीं।